मलीर जे मुराद मेमण ॻोठ भरिसां सिंध जो तारीख़ी क़ब्रिस्तान जेको 1500 ईस्वी खां 1800 ईस्वी जे दौर जो आहे। सदियूं पुराणो तारीख़ी क़ब्रिस्तान सक़ाफ़त खाते जी लापरवाही सबबि मेसार ॼण लॻो। क़ीमती पत्थर बि चोरी थियण लॻो। 47 एकड़ ते मुश्तमिल क़ब्रिस्तान जी ज़मीन 4 दीवारी न हुजण सबबि गैर महफूज़ बणिजी वई। क़ब्रुनि जी खोटाई करे क़ब्रिस्तान खे नुक़सान रसाईंदड़नि खिलाफ भी कार्रवाई न थी सकी। इन क़ब्रिस्तान की हिफाजत के लिए कोई खास बंदोबस्त ना है। इन क़ब्रिस्तान के तकरीबन 600 साल गुजरी विया आहिनि। 600 सालन ताईं इन क़ब्रनि के को नुक़सान न पहुतो। अलबत्ता मौसम जा असरात इन ते तव्हांखे नज़र ईंदा, पर 30-35 साल थिया आहिनि। ये क़ब्रूं भी घटिजंदियूं वियूं, इन्हनि जा पत्थर भी खजिदा विया। ऐं तव्हां ॾिसो पिया त हिते बाक़ाइदा हिकिड़ो चबूतरो, हिननि जे मथां चबूतरा ठहियल हुआ, चबूतरा भी किरी पिया। इहा असांखे शरारत नज़र अचे थी, छो त चौकीदारी सिस्टम सही न आहे। गवर्नमेंट इन पासे तवज्जो ॾे ऐं क़ब्रिस्तान जे बचाव जे लाइ कुझु उपाउ वठे। जेको सो आहे सक़ाफ़ती खाते ऐं सिंध हुकूमत खे असां अपील कंदासीं त ख़ुदा हिते थोरी नज़रसानी कनि ऐं हितां जेको वधंदड़ नुक़सानु आहे उनखे रोकियो वञे हिते ई, त जीअं हिन जेको क़दीमी क़ब्रिस्तान आहे उनखे जेको सो आहे असां पंहिंजी तारीख़नि में यादि रखण जे लाइ हिते जेको सो आहे ज़िंदा रखी सघूं। मसइलो ॾींहं जो कोन्हे, राति जो बि त आहे न। हाणे 2 ॼणा असां चौकीदार ॾींहं जो हूंदासीं त राति जो ख़ाली आहे। राति जो केरु चौकीदार कोन्हे त उनजी सूरत में त नुक़सानु थींदो न। सक़ाफ़ती खातो इन ते जेको आहे अमल नथो करे, इनखे का जेको आहे थी सघे अमल करे या न बि करे। हाणे असां तव्हां ऑफिसरनि सां कुझु चई नथा सघूं। ॻोठाणनि जो चवणु आहे त तारीख़ी क़ब्रिस्तान मां क़ीमती पत्थर जी चोरी रोकी वञे ऐं क़ब्रिस्तान खे 4 दीवारी ॾेई 47 एकड़ ज़मीन खे महफ़ूज़ बणायो वञे। कैमरामैन अब्दुल लतीफ़ बुगियो सां गॾु मंज़ूर सोलंकी, आवाज़ TV गॾा।